अमा एड़ो तो मुको डो कोने कयो अद आची मुके कोई विंदो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे कुझु कयो आहे या न कयो फिलहाल पंहिंजी ज़िंदगी बचाइण जो सोच उते तव्हां तोखे छॾे गलती न पाप कयो आहे पाप शुमाइला खे मिलंदी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन अॼु तव्हांखे ज़बरदस्त ऐं हवेली ड्रामे जी हिकु VIP ऐं दिलचस्प अपडेट ॾियण वारा आहियूं नेक्स्ट एपिसोड जी हाँ दोस्तों नेक्स्ट एपिसोड में हाणे छा वाकई सालिया मारियो वेंदो, शुमाइला बि मारी वेंदी ऐं पीर बख़्श बि ख़तमु कयो वेंदो ऐं इन्हनि जो छा थींदो, सॼी अपडेट्स तव्हांखे ॾियूं था इन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखां का बि अपडेट मिस न थिए। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त न सालिया मारबो फ़िलहाल न शुमाइला मारबी ऐं पकड़िया वेंदा पीर बख़्श वारा ऐं पीर सुराब जा माण्हू उन्हनि खे पकड़ में पीर बख़्श खे कामयाब थी वेंदा जॾहिं ख़लीफ़ो उनखे वठणु वेंदो। अहिड़े हिसाब सां उन्हनि जी जांच जी ख़बर पइजी वेंदी त कहिड़े ठिकाणे ते हू रहियल आहिनि ऐं नंबर जेको फ़ोन करे रहिया आहिनि अमजद पीर बार बार उहो नंबर ट्रेस थी रहियो आहे ऐं पीर सुराब खे उन जी पल पल जी ख़बर पइजी रही आहे त हिते हिते आहिनि कंहिं कंहिं असांजो राब्तो आहे। अहिड़े हिसाब सां ड्रामो ज़बरदस्त ऐं दिलचस्प बणिबो पियो वञे ऐं ख़लीफ़े जे लाइ बि ज़ुल्म पैदा थींदो। ख़लीफ़ो विरंदो मरंदो ऐं छॾींदो कोन लेकिन हू बि घटि कोन कंदा। ॿी तरफ़ अचण वारी क़िस्त में जेको आहे उनजी माउ शुमाइला खे पीर अमजद जे घर छॾणु वेंदी या कंहिं ॿिए पासे चवंदी तुंहिंजी जान खे हिते ख़तरो आहे, तुंहिंजो भाउ मारे छॾींदो। हू चवंदी मूंखे अधु वञी कोई वञे भली मां हितां न वेंदुसि, मूंखे ॾोह कयो आहे। ऐं ॿी तरफ़ जेको आहे पीर अमजद खे उनजी घर वारी चवंदी तूं माफ़ु करे छॾ पंहिंजी भाइटी खे शुमाइला खे, उन निकाह कयो आहे उन को ॾोह न आहे कयो। पीर अमजद चवंदो हा की ॾोह उन न आहे कयो, पाप कयो आहे, उन गुनाह न आहे कयो, पाप कयो आहे ऐं इन पाप जी सज़ा इन खे मिली रहंदी ऐं हू ज़िद तां न हिलंदो। हू चवंदी आहे हुन त शादी कई आहे, चवंदी आहे शादी कई ईअं इन खे शादी चइबो आहे, इहा शादी न आहे, इहा बर्बादी आहे। हाणे जेको आहे शुमाइला खे इन जो नुक़सानु जेको कयो अथई इहो कंध में पवंदो। इन असांजो कंधु झुकाए छॾियो आहे, पंहिंजे पीउ जो बि कंधु झुकायो अथई, पीरी मुरीदी जो कंधु झुकायो अथई, सॼे मुल्क में असांखे बदनाम कयो अथई ऐं पीर अमजद इन चकर में आहे त इन सज़ा ॾियां जा इन छोकिरे सां निकाह ॿीहर सही तरीक़े सां कराईंदो या इन खे गुम कराईंदो, साले जो बि इहा ख़ात्मो थींदो। फ़िलहाल 75 एपिसोड ताईं त कहाणी हिते ई फिरंदी, अॻिते चेंज थी सघे थी। एसी ताईं शूटिंग असांजी ॾिठल आहे। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।